तव्हांखे इंतहाई ॾुखंदड़ ख़बर ॾींदा नवाबाद खां त नवाबाद वेझो ॻोठु मजनू मक़सीमी बेरहम पुट पंहिंजी माउ ऐं पाड़ेसरी खे कारोकारी जे इल्ज़ाम में कुआड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो आहे। इन ई हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ टेलीफोन लाइन ते असां सां गॾु नवाबाद मां इम्तियाज़ इस्कानी मौजूदु आहे। इम्तियाज़, इन हवाले सां वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो, हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे? नवाबाद थाणे जे हथ में अफ़सोसनाक वाक़ियो पेश थियो आहे। नवाबाद भरिसां ॻोठु मजनू मंगसी में पंहिंजे पुट 50 सालनि जी पंहिंजी माउ मुसम्मत बेला ज़ाल निहाल मंगसी खे जेको सो ऐं पाड़ेसरी अलाह बचायो मंगसी खे जवाबदार अज़ीज़ुल्लाह मंगसी जेको सो कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। उते पोस्टमार्टम लाइ जाम नवाज़ली पुलिस कस्टडी में खयां विया आहिनि। उन खां पोइ लाश जेके सो वारसनि हवाले कया विया आहिनि। नवाबाद पुलिस सां राब्ते करण ते SHO बशारत अली मल्लाह चयो आहे त असां जेको सो शक जे बुनियाद ते 2 जवाबदार वठी आया आहियूं थाणे ते। वारसनि पारां अञा को बि केस दाख़िल न कयो वियो आहे। जेको बि FIR करण लाइ ईंदो असां FIR कंदासीं। वॾी महिरबानी इम्तियाज़ तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।